कचे जे धाड़ेलनि आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। दरअसल इहो कूड़ आहे। कचे जे धाड़ेलनि जीअण जंजाल न कयो आवाम जो जीअण जंजाल उतां जे चूंडियल MPs MNAs कयो आहे। तव्हांखे ख़बर आहे कचे जा धाड़ेल छा ते पिया पलजनि? इन्हनि असांजे चूंडियल अॻुवाणनि जे पैसनि ते पिया पलजनि। हज़ारे एकड़ आहे जेका ज़मीन कचे जा धाड़ेल पंहिंजे कब्ज़े कयूं वेठा आहिनि। छा उहे धाड़ेल त कोन पिया खाइनि? उन्हनि जी पुठभराई करण वारा केरु आहिनि? पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके उन्हनि जी पुठभराई पिया कनि, उन्हनि खे असलो पिया ॾियनि, उन्हनि खे पैसा पिया ॾियनि, खाद खुराक पिया ॾियनि, सभु शयूं त उहे पिया प्रोवाइड कनि उन्हनि खे। ऐं छो नथा ऑपरेशन कराइनि? आर्मी रेंजर्स जो ऑपरेशन थिए। धाड़ेल हिकिड़े ॾींहं जा महिमान आहिनि। हीअ चाहिनि ई नथा। हीअ चाहिनि था त धाड़ेल हुजनि, छो जो हज़ारे एकड़नि जी जेको फ़सुलु अचे थो उहो हिननि जे घर में त वञे पियो। ऐं ड्रामेबाज़ी कयूं वेठा आहिनि कचे जा धाड़ेल। हथ सां पंहिंजा पुलिस वारा पाण माराइनि पिया। को मसइलो ई न आहे। पाकिस्तान जी आर्मी ऐं पाकिस्तान जी रेंजर्स जॾहिं ॿियनि मुल्कनि सां जंगूं करे सघनि थियूं त हुननि जे ॾाढो कचे जा धाड़ेल का अहमियत कोन था रखनि। पर दरअसल असांजी सिंध हुकूमत चाहे ई नथी त धाड़ेल राज ख़तमु थिए। छो जो धाड़ेल राज ख़तमु थींदो त हिननि जा कारोबार कीअं हलंदा? हिननि जा चूंडियल नुमाइंदा केॾो ख़र्चु आणींदा जेको हिननि खे कचे जा धाड़ेल प्रोवाइड कनि पिया? कुझु कोन्हे को। हीउ सॼो हिननि जो हथ जो ड्रामो आहे। सिंध जी आवाम शऊर याफ़्ता आवाम आहे। हू हिननि जा इहे चहिरा ॾिसी छॾे त हीअ हथ सां असांखे टार्चर पिया कनि। उतां जे वापारी भाइरनि खे, उतां जी आवाम खे हथ सां ई टार्चर पिया कनि। सभु कमु सिंध हुकूमत जो पंहिंजो आहे ऐं हणनि पिया कचे जे धाड़ेलनि ते। कचे जे धाड़ेलनि खे हथियार केरु पियो पहुचाए? कचे जे धाड़ेलनि खे पैसा केरु पियो ॾिए? खाद खुराक किथां पई अचे? ऐं वरी हू नेट ते अची करे धमकियूं ॾियनि था, वॾा वॾा जदीद हथियार ॾेखारीनि था जेके शायदि सिंध पुलिस वटि बि कोन हुजनि। उहे जदीद दौर जा हथियार हुननि वटि मौजूदु आहिनि। काॾों पिया अचनि? सभु ड्रामो आहे सिंध हुकूमत जो रचियल। सिंध हुकूमत जा हिन में MPA MNA सभु मुलविस आहिनि। वेंदे मथीं क़यादत ताईं उन्हनि खे हर शइ जो इल्मु आहे ऐं हू धाड़ेलनि खां भता पिया वठनि। धाड़ेलनि खे मां सम्झां थो अञा ही पिया ॾियनि पैसो। सो दोस्तो, सोशल मीडिया ते वेंदड़ सभई दोस्तो, मुंहिंजा एक्टिव भाइरो, तव्हांखे कचे जी धाड़ेलनि ते न ॻाल्हाइणु खपे। सिंध हुकूमत ते ॻाल्हाइणु खपे। छो न पई ऑपरेशन कराए? रेंजर्स ऑपरेशन कराए। मां सम्झां थो हिकिड़े ॾींहं जे अंदरि ही धाड़ेल कल्चर ख़तमु थी वेंदो।